ससुई दिले दिल में कंहिंखे पे पुकारी? मां कंहिंखे छो पुकारी? लगे त ईअं थो त ॼण कंहिंखे सारी वेठी। आलिया, असांजे समाज में गैर मर्द जी सार भी गुनाह आहे। ड्रिजां थी त केर दिल अंदर पट्टीअ जा अखर पढ़ी न वञे। मां बि चवां, जॾहिं खां तो जमाल ॾिठो आहे तॾहिं खां तुंहिंजूं निंड्रूं छो पिटी वयूं आहिनि? अदी, इन खां अॻु जो जमाल जी याद तुंहिंजे दिल में देरो जमाए वठे। जमाल जी यादुनि खे कॾहिं फिटो कर, न त। आलिया, तू सब ॼाणे थी त ससीअ जो मुक़दर आहे जबल जा पंध। पोइ उहा ससी हुनूअ जी हुजे या जमाल जी। पर आलिया, मां छा कयां? मां जीअं थी जमाल खे दिल मां धिकारियां तीअं थी उन जी सिक सरस थे। अदी, तोड़े जो ॼाणा थी त इश्क ऐं मुश्किल लिकंदो नाहे, पर जेसिताईं लिकी सघे लिकाइजंस, बिड़क बाहर न कढजां। हाँ अदी, हिक तोखे ख़बर, ॿी मूंखे, ऐं टी मुंहिंजे अलाह। मर्दन खे ख़बर पई त मारजी वेंदियां, देर कोन कंदा। इन करे मिठी बि माठ ऐं मुठी बि माठ। हाँ अदी, मां त माठ आहियां, बिड़क बि ॿाहिर कान कढंदसि। दिल जो सूर दिल में ई दफ़न करे छॾींदसि। हाणे मुंहुं धोई अच त ॿई गॾिजी पाड़े में चकर ॾेई अचूं। हाँ, मां मुंहुं धोई थी अचां। दरिया खाना बाबा साईं पंहिंजी ज़मीन विकिणी चाचा साईं खे ॾिनी। न शमीर खानन, इहा सॼी साज़िश शाह ज़मान खान जी हुई। असल में इहा पग तुंहिंजे फरियाद पीउ जी हुई, जेका सरदारीअ जी पग तुंहिंजे पीउ खां पोइ तुंहिंजे सिर ते अचणी हुई। पर सरदार शाह ज़मान वॾी चालाकीअ सां अहिड़ियूं हालतूं पैदा कयूं जो तव्हांजी सॼी ज़मीन फुगड़नि जे पुठिते तुंहिंजे पीउ खां ख़रीद कंदो वियो। चाचा साईं, तो इहो सुठो नाहे कयो। ॾाॾा साईं नाइंसाफ़ी करे बाबा जी पग चाचा खे ॾेई छॾी ऐं चाचा शाह ज़मान वरी साज़िशूं करे असांजे हिस्से जी जागीर भी पाण फुबाए वियो। जेकॾहिं चाचा साईं वटि इंसाफ़ हुजे हा त अॼु 7 राजन जो सरदार मां हुजां, सरदार शमीर खान। पर अञा भी वक्त वयो नाहे। मां दरिया खान सां मिली चाचा शाह ज़मान खे ॾींहं जा तारा ॾेखारे सघां थो। हा, ॾींहं जा तारा। ऐं पंहिंजी सरदारीअ जी पग भी वापसि वठी सघां थो। पोइ छो न मां दरिया खान सां दोस्तीअ जो हथ मिलायां। चाची, कुछ ॾींहंनि खां चाचा हाशिम नथो नज़र अचे। बस ससुई,
हाशिम आहे सॼो ॾींहुं सरदार शाह ज़मान जे कमनि सां कॾहिं किथे ज़रीना करे त करे छा। हाणे वरी कहिड़ा कम आहिनि सरदार जा? इहो खुदू वारो छोरो आहे न जमाल, जंहिंखे तो दरगाह ते ॾिठो हुयो। हो दरगाह वारो छोकिरो चाचा खुदा बख्श जो पुटु आहे न? हा उहो ई। कुझु ॾींहंनि खां हाशिम उन खे ॻोल्हींदो थो वठे। पर चाचा हाशिम जमाल खे छो पियो ॻोल्हे? मूंखे कहिड़ी ख़बर छो थो ॻोल्हेसि, पर हुयो ॾाढो परेशान। मूं खेसि ॿुधायो त ससुई जमाल खे दरगाह ते ॾिठो हुयो, पोइ उन ई माल बंदूक खणी थियो रवानो। बंदूक खणी मारण वियो अथसि छा? मर्दनि ते कहिड़ो एतबार, सरदार जो हुकुम हूंदसि त मारे बि छॾींदो। पर ॾे ख़बर, तूं छो पई पुछी, तुंहिंजो छा? हा चाची, मुंहिंजो छा? जमीर पंहिंजो मारे छांव में रखंदो आहे, बराओ मारे उस में उछलाईंदो आहे। शमीर खे मारण वारो अञा को ॼाओ ई कोन्हे। उहे मायरूं ई मरी वयूं जेके अहिड़ा पुट ॼणी थियूं। शमीर, इहो वॾेरो दरिया ख़ान असांजो दुश्मन आहे। तोखे इस्तेमाल तो करे। बेशक दरिया ख़ान तुंहिंजो दुश्मन आहे, ख़बर अथम मूंखे, पर तूं वरी कहिड़ो मुंहिंजो सॼण आहीं। जमीर, तूं दरिया ख़ान जी ॿोली ॻाल्हाए रहियो आहीं। हू सिर्फ़ मुंहिंजो दुश्मन आहे, हू असांजे पूरे ख़ानदान जो दुश्मन आहे। ऐं तूं पूरी तरह हुन जे ॼार में फासी चुको आहे। तो मूंखे पंहिंजे खानदान में शामिल कयो ई न आहे चाचा साईं। तो त कॾहिं बाबा साईं खे पंहिंजो भाई कोन समझो। तूं मुंहिंजो दुश्मन आहीं चाचा साईं। तूं मुंहिंजो चाचो न, दुश्मन आहीं, दुश्मन। तूं असांजी मिल्कियत ते कब्ज़ो कई वेठो आहीं पंहिंजी सरदारीअ जी पग बचाइण लाइ। तो पंहिंजे भाउ जो भरम ई न रखियो। जेकॾहिं चाचो आहीं त बाबा जी ज़मीन मुंहिंजे हवाले कर। जमीर, तूं पंहिंजे पीउ वांगुरु मिल्कियत खे उॾाइण थो चाहीं, पर मां पंहिंजे पीउ जी मिल्कियत खे उॾाइण कोन ॾींदुसि। तुंहिंजो पीउ नालाइक हो, लाइक न हो। बाबा पंहिंजे चेहरे ई सरदारी जी पग मुंहिंजे मथे ते रखी वियो, मूंखे बदिराए वियो हो। चाचा साईं, मूंखे सभु ख़बर पइजी वई आहे त तो कहिड़ियूं साज़िशूं करे बाबा खे नशे जो आदी बणायो ऐं असांजूं मिल्कियतूं पंहिंजे नाले कराए। हाणे वक़्तु अची वियो आहे त मां तोखां छिके हिसाब वठंदुसि। जमीर, दरिया ख़ान जे ॻाल्हियुनि में न अचिजांइ, छो त इहो दरिया ख़ान मिठड़ो ज़हर अथई। खिलंदे खिलंदे सिर खणी वेंदी ऐं तोखे ख़बर बि न पवंदी। सजण ऐं दुश्मन जी हाणे ख़बर पई अथनि चाचा साईं। राज खे कीअं संभालींदे हिक चाचे जी हैसियत सां तोखे सम्झाइण मुंहिंजो फर्ज़ आहे।
तू गलत रास्ते ते हली रहियो आहीं। चाचा साईं, ग़लती या सही यो मां खूब ॼाणा थो। मूंखे सम्झाइण जी तकलीफ़ न कयो। ठीक आहे शमीर, ठीक आहे। जॾहिं इहो मुंहुं भित सां लॻी न, पोइ मूं वटि मोटी अचिजांइ, ॾिसजांइ वरी बि तोखे शाह ज़मान जी छांव नसीब थींदी। चाचा साईं, हालात आलिया, चाचा खे असांजे प्यार जी ख़बर पइजी वई आहे। ॿिनि टिनि ॾींहंनि खां बंदूक खणी जमाल खे थो ॻोल्हे। न दी, चाचा खे कीअं ख़बर पवंदी? तो मूंखां सिवा कंहिं ॿिए खे बि ॿुधायो आहे छा? ना आलिया, मूं त कंहिंखे बि न आहे ॿुधायो। ज़रूर तो कंहिंसां ॻाल्हि कई हूंदी, यादि कर। न अदी, मूं कंहिंसां बि ॻाल्हि नाहे कई। चवंदा आहिनि त चोर जी ॾाढ़ीअ में कख। तोखे अजायो वहम थियो आहे, पंहिंजे लेखे थी डिॼईं। आलिया, मां तोखे छा ॿुधायां त मां अंदर जे ख़ौफ़ खे कीअं अंदर में लिकाए वेठी आहियां। तोखे कंहिं ॿुधायो त चाचा हाशिम बंदूक खणी जमाल खे पियो ॻोल्हे? चाची ज़रीना मूंखे ॿुधायो आहे। तो पोइ चाची ज़रीना खां पुछी आहे न त चाचा हाशिम जमाल खे छो पियो ॻोल्हे? मूं चाची ज़रीना खां पुछियो हुयो, पर हुन चयो त मूंखे ख़बर नाहे। अदी मीरा खे ख़बर हूंदी, पर तूं ख़ौफ़ न कर। इहो तुंहिंजो वहम आहे। मौक़ो मिलियो त मां अदी मीरा खां पुछंदसि। आलिया, जेकॾहिं चाचा हाशिम खे ख़बर पइजी वई त पोइ? डिॼ न अदी, तूं को गुनाह नाहे कयो। ॾोह त तॾहिं आहे जॾहिं तूं को अहिड़ो इज़हार करी। दिले दिल में कंहिंखे चाहण को गुनाह नाहे। अल्लाह करे इहो मुंहिंजो वहम हुजे। मूंखे पक आहे अदी, अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे। तूं परेशान न थी। पंहिंजे पाण ते ज़ाब्तो कर। ईअं न थिए जो खामखा पंहिंजे पाण खे पधरो करे विझी। कोशिश त ॾाढी थी कयां, पोइ जेको वस हलियो। जेसी ताईं ॻाल्हि ज़ाहिर न थिए तेसी ताईं बिड़क ॿाहिरि न कढजां। सही थी चवें तूं। वेह। बसरा, तुंहिंजा फ़कीर बि सही माण्हू न आहिनि। छो? छा कयो आहे मुंहिंजे फ़कीरनि तोखे? सॼो ॾींहुं था तुंहिंजे चौधारी पिया फिरनि। इहा ॻाल्हि मूंखे कान थी वणई, छो त इहो मुंहिंजो गैरत जो मसइलो आहे। भले मुड़ुसु बि आहे पूरो गैरत जूं ॻाल्हियूं थो करे। मुड़ुसु बराबरि अधड़ आहियां, पर अकुल ऐं गैरत ॿीणी हथ में बसरा। तॾहिं त सरदार साईं मूंखे जासूसी करण लाइ चयो आहे। बसरा, मुंहिंजा कारनामा ॿुधंदीअ न त ॾंदनि में आङिरियूं अची वेंदई। शइ नंढी आहियां पर धमाको वॾो कंदो आहियां। कहिड़ो कारनामो कयो अथई? मां बि त ॿुधा। बसरा, शमीर खान दरिया खान सां मिली सरदार साईं जो दुश्मन थियो अथई। ख़बर अथई इहा जासूसी कंहिं कई? मूं, बेगे खान। ओड़े मां मारिया मतां इहे कूड़ पदूड़ हणी ॿिन्ही चाचे भाचे खे वेड़ाए रखे। बसरा, इहो सच अथई। भली तूं पंहिंजे फ़कीरनि खां जांच कराए। ठीकु आहे, जांच करायां थी। ॿी ॻाल्हि ॿुध बसरा, इहा राज़ जी ॻाल्हि आहे, पंहिंजे फ़कीरनि खे न ॿुधाइजांइ। मां सरदार साईं जी बि जासूसी कंदो आहियां। सरदार जी वरी कहिड़ी जासूसी कई अथई? सरदार साईं ख़ुदा बख़्श खे ऐं उन जे पुट जमाल खे माफ़ करे छॾियो आहे। ऐं हाशिम हाणे जमाल खे ॻोल्हे पियो। ॼाण जमाल बि ॻोठ में आई हुई। इहा त ख़ुशीअ जी ख़बर ॿुधाई थी बेगा। इन ख़ुशीअ में चाहे प्यार, पर हुजे गुड़ वारी त पियूं। ये तोरा फ़कीर जो वांदा फिरंदा था वतन। चओ न उन्हनि खे त चांहि ठाहे अचनि। मां छो ठाहे अचां? पोइ फ़कीर को बोरची आहिनि छा त चांहियूं ठाहींदा? उथ चांहि ठाहे त पियूं। फ़कीरनि मुंहिंजा न फेरी ॾिनई त फेराए फेराए हणंदई इन जबलनि में, ॻोल्हियो न लभंदे। तूं सही माण्हू न आहीं बसरा। हलो हलो हली चांहि काढ़ त हणी मंतर कयां न मंडो।
धमकी न दे बसरा, खबर अथई न पाण धमकीअ जा नायूं, किथे किन न करे जाऊं। वाले वाले ये ना अले तो जान रहा है। अदी ॿुधो अथमि त चाचू हाशिम जमाल खे ॻोल्हे रहियो आहे। हा, सरदार साईं जो हुकुम आहे त जमाल खे तलाश कयो वञे। अदी जमाल खे छो पिया ॻोल्हिनि? मूंखे ख़बर नाहे, पर तूं छो पई पुछी? बस ईअं ई। अदी चाचो हाशिम बंदूक खणी जमाल खे पियो ॻोल्हे। जमाल खे मारींदो छा? इहो तोखे कंहिं चयो त चाचो हाशिम बंदूक खणी जमाल खे पियो ॻोल्हे? हो चाची ज़रीना पे ॻाल्हि कई। चाची ज़रीना जो कम ई इहो आहे, चिणग खे बबड़ बणाए। तोखे चाचीअ जी ख़बर कोन आहे? चाचो हाशिम त हूअं ई पाण सां हथियार खणंदो आहे। जेकॾहिं जमाल खे मारणो हुजे ना न त उन ई ॾींहुं उनखे मारना, जंहिं ॾींहुं जमाल पंहिंजी भेण खे मारियो। पुट ससी, पानी त प्यार। हाशिम, जमाल जी का खबर पई? अदावरा, फिलहाल त का बि ख़बर न आहे, पर ज़रीना ॿुधायो त हू दरगाह ते ईंदो आहे। पोइ उते जांच कई अथई? अदावरा, उते बि हमराह छॾिया अथमि। जीअं ईंदो न ख़बर पइजी वेंदी। सरदार साहब जमाल खे छो पियो ॻोल्हे? अदावरा, खुदा बशकर सरदार साईं खे मिनथूं कयूं त जमाल खे माफ़ कयो। मां हाणे पोड़ो थी वियो आहियां, उनजी जुदाई मूंखां बर्दाश्त नथी थिए। सो तव्हांखे त ख़बर आहे त सरदार आहे रहमदिल माण्हू, तंहिं करे खुदा बशकर जे पुट खे माफ़ करे छॾी। सरदार साईं ॾाढो सुठो जो जमाल खे माफ़ करे छॾी। खुदा बख्श खे पीरीअ में पंहिंजो सहारो मिली वियो। हा दा, जमाल सुठो छोकिरो हो, ॿिन्ही जो भलो थी पियो। दिलावर, मूं शमीर खे सम्झाइण जी ॾाढी कोशिश कई आहे, सम्झे ई नथो। छो त हुनजे दिमाग़ में दिमाग़ न पर बूसो भरियल आहे। सरदार साईं, शमीर खे तव्हांजो सम्झाइण अजायो आहे, वक़्तु शमीर खान खे सम्झाईंदो। न दिलावर, न, असां शमीर खे एतिरी छूट नथा ॾेई सघूं। ईअं न थिए जो शमीर असां लाइ ख़तरो बणिजी वञे। त पोइ छा कजे सरदार साईं? शमीर ऐं दरिया ख़ान जेकॾहिं पाण में मिली विया त पोइ दिलावर असां लाइ मसला पैदा कंदा। दरिया ख़ान असां त साम्हूं ॾेई वेंदासीं, पर शमीर असांजो रत आया, उनखे त मां धक बि नथो हणी सघां। सरदार साईं, पोइ असां लाइ कहिड़ो हुकुम? अहिड़ो कमु कजे जो शमीर ऐं दरिया ख़ान पाण में अटकी पवनि। सरदार साईं, फिलहाल ईअं नथो करे सघिजे, छो त शमीर खान खुलम खुला तव्हांजी मुखालफ़त करे रहियो आहे ऐं दरिया ख़ान जी चाल में मुकमल फासी चुको आहे। दिलावर, इहो मसलो तोखे हल करणो आहे। तोखे कुझु बि थिए, छा बि थिए, पर शमीर खे दरिया ख़ान सां मिलण न ॾिजाए। सरदार साईं, हिकु त असां ताक़त इस्तेमाल करे शमीर खे कुझु ॾींहं गायब करे सघूं था, या त वरी लालच ॾेई हुनखे फासाए सघूं। दिलावर, मां शमीर ते ताक़त इस्तेमाल करे हुनखे तकलीफ़ ॾियणु नथो चाहियां, पर हा, जेकॾहिं लालच ॾेई हुनखे रोके सघीं थो, तोखे इजाज़त आहे। ठीकु आहे सरदार साईं, मां शमीर सां मिलंदुसि,
कोशिश कंदुसि त हुनखे अकुल अची वञे। हा, तूं कोशिश करे ॾिस। हिकु ॿी ॻाल्हि बि आहे, उहा इहा त मूंखे शहर बि वञिणो आहे। तूं ऐं हाशिम मूंसां गॾु हलंदो। जी सरदार साईं, जेको अव्हांजो हुकुम असांजी अखियुनि ते। त पोइ ठीकु आहे, तूं हाणे भली वञ, शामिर सां वञी मिल। हाज़ुर सरदार साईं, मां हाणे हलां थो। बाबल साईं, मां हिकु अर्ज़ु कयां? चओ। बाबल साईं, जेकॾहिं इजाज़त ॾियो त मां शमीर ख़ान सां ॻाल्हाए ॾिसां। तूं ऐं शमीर सां ॻाल्हाईंदे? शमीर तव्हां नौकरनि खे त इंसान ई नथो सम्झे। तुंहिंजी ॻाल्हि मञण त परे जी ॻाल्हि आहे, पर हू तोखे बेइज़तो कंदो। बाबल साईं, कोशिश करण में कहिड़ो हर्ज आहे? ठीकु आहे, ख़ुदा बख़्श, तूं भले कोशिश करे ॾिस। कोशिश करण में कहिड़ो हर्ज आहे, करे ॾिस कोशिश। ठीकु आहे बाबल साईं। जावेद, हेतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि, तो शाह ज़मान जी का ख़बर न आहे ॿुधाई छो? अरे सर, उतां जी ख़बरूं मूंखे दिलदार ॾींदो, जेको हाणे क़तल थी चुको आहे। इन जे करे मां तव्हांखे ख़बरूं नथो ॾेई सघां। जावेद, छा तोखे शाह ज़मान जे ॻोठ जा माण्हू सुञाणनि था? इहा ख़बर न आहे रे सर, पर मां उतां जे माण्हुनि खे नथो सुञाणां। मतिलबु उन्हनि माण्हुनि सां तुंहिंजो को बि वास्तो कोन्हे? जी साईं, बुरा मुंहिंजो अचण वञण न आहे। इहो त ॾाढो सुठो थियो। तूं हाणे हिकिड़ो कमु कर, तूं शाह ज़मान जे ॻोठ जो रोज़ानो चकर हणंदो कर ऐं उतां जे कंहिं हिकु माण्हूअ सां दोस्ती रख। अरे सर, ईअं करण सां छा थींदो? ईअं करण सां तूं असांजी मुख़बरी करे सघंदे। जावेद, शाह ज़मान ॾे असांजा तमामु घणा पलांद रहियल आहिनि। इन्हीअ शाह ज़मान सिर्फ़ शम्मू ऐं बहादुर ख़ान खे न, पर मूंखे बि बेइज़्ज़तो कयो आहे। इन करे मां जैन चङनि मठनि जे अॻियां कंधु खणी हलण जहिड़ो न आहियां रहियो। मां चाहियां थो त हिन शाह ज़मान खे अहिड़ा ॾंभ ॾियां, 7 पीढ़ियूं बि यादि रखनि। यास लामारो ई हिकिड़ो ख़तम। जेकॾहिं तव्हांजो इहो हुकुम आहे त मां इहो ज़रूरु कंदुसि। ऐं हा, तोखे हिन ये शमीर ख़ान ते नज़र रखणी पवंदी। इहो ॾिसणो आहे त किथे हू शाह ज़मान सां ॿधल त कोन्हे। जेको हुकुम अव्हांजो, मां सुभाणे इन कम सां लॻी थो वञां। कर ख़बर जानो, कहिड़ी ख़बर आंदी अथई? वैसे ख़बर अहिड़ी भली आंदी अथव जो तव्हां ॿुधी ख़ुशि थी वेंदव। त पोइ देर न कर, जल्दी ॿुधाए। रेस, सरदार शाह ज़मान शहर वञी मां हुनखे रस्ते ते ई ख़तम करे छॾींदुसि। फट मारे छॾींदोसांसि। ईंदोसांसि लामारो ई हिकिड़ो ख़तम। शाह ज़मान खे मारण सवली ॻाल्हि न आहे दरिया खान, छो त शाह ज़मान जबल खां सख़्तु ऐं डूंगर खां ॾाढो आहे। तूं पंहिंजो ख़ैरु घुर दरिया खान। किथे शाह ज़मान तोखे न लामारो ॾेई विझे।